ब्रेकिंग न्यूज़ आनासी नवां सां शेयर कंदा हलूं। सिंध में कोरोना वायरस जा 287 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि, जंहिंखां पोइ मुतासिरनि जो अंग वधी 4232 थी वियो आहे। अहम ख़बर खां नासी नवां खे आगाह कयूं पिया। वॾे वज़ीर पारां चयो वियो आहे त सिंध में शाह जो ये चवण है। वांखे नाज़रीन आगाह कयूं पिया। सिंध में कोरोना वायरस जा 287 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि, जंहिंखां पोइ मुतासिरनि जो अंग वधी 4232 थी वियो आहे। सिंध में कोरोना वायरस विघे 3 ॼणा फौत थिया आहिनि, जंहिंखां पोइ फौतुनि जो अंग 78 थी वियो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह अवाम खे दरख़्वास्त कई आहे त घरनि में रहनि, जॾहिं त डॉक्टर्स, तिबी अमले, पुलिस जा थोराइता आहियूं। सैयद मुराद अली शाह जो ये चवण आहे।